नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे सूबो देरो खां ख़बर ॾींदा हलूं त सूबो देरो में तहरीक निफ़ाज़ फ़िक़ा जाफ़रिया व मुख्तियार फ़ोर्स सूबो देरो जे उहिदेदारनि ऐं कारकुननि जो प्रेस क्लब सूबो देरो ते हथनि में बैनर खणी पंजाब असेंबली में पेश कयल बिल खे रद्द करण ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। इन मौक़े ते तहरीक ज़िले खैरपुर जो नाज़िम मलमूर समेत मुख़्तलिफ़ तहरीकनि ऐं मुख्तियार फ़ोर्स जे यूनिटनि शिरकत कई ऐं पंजाब असेंबली में तहफ़्फ़ुज़ इस्लाम बिल के खिलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई है। प्रेस क्लब सूबो देरो ते तहरीक निफ़ाज़ फ़िक़ा जाफ़रिया व मुख्तियार फ़ोर्स सूबो देरो जे उहिदेदारनि ऐं कारकुननि वॾे अंग में शिरकत कई, जंहिंमें ज़िले खैरपुर मीरस मौलाना शाहिद अब्बासी मल्ला, तहरीक निफ़ाज़ फ़िक़ा जाफ़रिया सूबो देरो सदर सैयद मज़हर हुसैन शाह, मुख्तियार फ़ोर्स कमांडर सूबो देरो ज़वाल महबूब अली सहतो ऐं कारकुननि जो प्रेस क्लब सूबो देरो ते हथनि में बैनर खणी पंजाब असेंबली में पेश कयल बिल खे रद्द करण ख़िलाफ़ सख़्त एहतजाज कयो है। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।